बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ही कचारी सिंधी असांजी कल्चर जे हिसाब सां असांजी मिठी थर जे नाले सां अॼु ही कचारी अॼु बिलाल छछर जे ओताक मंझि हे ॻोठ आहे साईं शामेर जे पार जे अंदरि ही अॼु सुगड़ बिलाल छछर वेठो आहे। माशाअल्लाह इहो सईद छतन शाह जो ख़लीफ़ो हो साईं घणे वक़्त खां और ही वेठो आहे। इंशाअल्लाह ही काफ़ी चंदो हाणे महफ़िल अॼु इन जी ओताक मंझि आहे। बिलाल छछर जी ओताक मंझि अॼु आहे कचारी सिंधी त असीं हिन मंझि भाग वठी रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला खे बिल्कुलु पसंदि ईंदी और साईं माशाअल्लाह बिलाल छछर काफ़ी चई सघंदा। जिते जू जतन जिया हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे। काई मां वेंदुसि के चंडे होतु पंहिंजे मां भलू चंडे मां पई वेंदुसि हाणे उन्हनि लागा पा सभु वलाए हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे। काई मां वेंदुसि के चंडे होतु पंहिंजे मां भलू चंडे मां पई वेंदुसि हाणे उन्हनि लागा पा सभु वलाए हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे। जातूं ते पुनल परे अंदरि मस्जिद आतस बर सायथ घणी ओ मुंहिंजी कीन सर वेंदुसि सिरड़ु साए हलो हलो मां के चुकाए हिते छा सुभान अल्लाह बेशक। काई मां वेंदुसि के चंडे होतु पंहिंजे मां भलू चंडे मां पई वेंदुसि हाणे उन्हनि लागा पा सभु वलाए हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे। पले तुंहिंजे पई मां आहियां सोना मासनू कहिड़ो सायां गोली तुंहिंजे ऐं दर्जी आहियां बानी तुंहिंजे दर्जी आहियां हुजत जिन सुनाए हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे। काई मां वेंदुसि के चंडे होतु पंहिंजे मां भलू चंडे मां पई वेंदुसि हाणे उन्हनि लागा पा सभु वलाए हलो हलो मां के चुकाए हिते छा असांजो आहे। हाँ साईं बेशक बेशक।